मटियारी सरवरी जमायत जी रुहानी पेशवा मटियारी इन 216 क़ौमी तक ते बीठल पीपी जे उम्मीदवार मखदूम जमील जमा दरगाह फ़क़ीर नूह होथियाणी ते चादर चाढ़े दुआ घुरी। इन मौके ते दरगाह जो गादी नशीन फ़क़ीर वली मोहम्मद नूह पोटो सैयद जानी शाह हुसैनी अगड़ो MPA मटियारी अमीर अली शाह हाशमी फ़क़ीर ताज मोहम्मद नूह पोटो डॉक्टर मोहसन नूह पोटो मीर मुसर जाफरी वसीम बुगियो ऐं ॿिया साणस गॾु हुआ। उन खां पहिरीं मखदूम जमील जमा खंडू शहर में कॉर्नर गॾिजाणी में शिरकत कई। खंडू शहर में पहुंचण ते रईस ख़ादिम हुसैन खोसो, रईस हाजी प्यारो खोसो, रईस अब्दुल रशीद खोसो ऐं ॿियनि पारां मखदूम जमील जमा जी गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल करे खेसि अजरकुल लुंगिन जा तोहफ़ा पेश कया विया। जो त खंडू स्टाफ ते पहुचण ते मियां मोहम्मद शेरो अल्लाह वरायो संगरासी, फ़क़ीर मोहम्मद संगरासी, शेर दिल साहूवाल, मीर ताज मोहम्मद टालपुर, मीर अदिल टालपुर ऐं ॿियनि मखदूम जमील जमा जे काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो। दरगाह फ़क़ीर नूह होथियाणी ते पहुचण ते पिणु मखदूम जमील जमा जो पुरजोश इस्तक़बाल करे खेसि लुंगिन, अजरकुन ऐं गुलनि जे हारनि जा खेसि तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।